अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HR JDO न्यूज़ में आया वज़ीर उंडड़। असां अॼु मौजूद आहियूं सकरंड चांडिया पेट्रोल पंप ते जेका DSP अल्ताफ़ वारे जे ख़िलाफ़ उन बदिली जे लाइ जेका सकरंड जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी सोशल वर्करनि पारां हिकु रैली कढी वई। उन रैली जूं तयारियूं हली रहियूं आहिनि ऐं जेके हिते रैली में माण्हू शरीक थिया आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। गुलाम सवा जलानी एक्चुअली हींअर त असां हिकिड़ा सभई शहरी आहियूं, बाक़ी बेसिकली आउं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे रिप्रेज़ेंट पियो कयां, डिस्ट्रिक्ट नवाब शाह जो जनरल सेक्रेटरी। हींअर असां शहरनि जे हवाले सां गॾु आहियूं, छो जो हिते असांजो को बि झंडो कोन्हे, का पार्टी कान्हे, हिकिड़े वन पॉइंट एजेंडा ते कमु पिया कयूं। ऐं मुसलसल असांजो चोथों पंजो ॾींहुं आहे जेको असां हिन एहतजाज में आहियूं हिकिड़े नाम निहाद DSP जे ख़िलाफ़। ऐं इंतिज़ामिया आया सुधो जेको आहे सुकून जी निंड सुती पई आहे। असांखे हिते बि ख़दशा पिया मिलनि त जेको आहे तव्हां निकिरंदव तव्हां ते जेको आहे कुझु बि थी सघे थो, उहो असां ऑलरेडी तयारु आहियूं। असांजे पुठनि खे तेल लॻल आहे, जेकर तव्हां लठनि खे तेल हणी छॾियो आहे त असांजे पुठनि खे तेल लॻल आहे। पॉइंट हिकिड़ी आहे, DSP न रहंदो, गो DSP गो DSP। अस्सलाम वालेकुम शहरवासियों, असल में अदा ही तहरीक हलाइण जो असांखे ज़रूरत छो पई, उन जो असल त कारण इहो आहे जेको DSP जो जेको रवैयो रहियो असांजे शहर जे माण्हुनि सां। असीं आम शहरी आहियूं, इज़त वारा माण्हू आहियूं, पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी कमाए खाइण वारा माण्हू आहियूं। इहे सोशल मीडिया जे थ्रू पंहिंजी अखियुनि सां जेके शयूं ॾिठियूंसीं, पोइ यार मजबूरन असांखे ॿाहिरि निकिरणो पियो। असांजो कंहिं स्टेट जे ख़िलाफ़ु, कंहिं इदारे जे ख़िलाफ़ु, कंहिं पार्टी जे ख़िलाफ़ु को बि अहिड़े क़िस्म जो को बि असांजो एहतजाज न आहे। असांजो बसि हिकिड़ी एजेंडा, वन एजेंडा त हिन DSP खे हटायो वञे। की जानिब से DSP के इस अमल की पुरजोर मजम्मत करता हूँ और इंशाअल्लाह ताला जहाँ मुस्लिम लीग नून और ये अवाम जो है DSP के खिलाफ है, नून लीग भी अपना वहाँ अहम किरदार अदा करेगी और ये तहरीक चलाएगी। और मैं अपनी आला क़यादत को ये पैगाम भेजूँगा कि इसके खिलाफ कौमी असम्बली के अंदर तहरीक इस्तेकाक पेश की जाए और इस DSP को सकरंड से निकाला जाए जो और इसके खिलाफ कार्रवाई की जाए महकमा जाती। मैं IG सिंध साहब से भी अपील करता हूँ, मुश्ताक मेहर साहब से, DIG साहब से भी और SP तनवीर हुसैन तुनियो साहब से भी कि इस बदइखलाक, बदलिहाज और साइको के मरीज को सकरंड से निकाला जाए और आवाम के मैंडेट का एहतराम किया जाए। जो आज सकरंड की सियासी समाजी और वो शऊर जो है जो आज सोशल मीडिया ये एहतजाज कर रहा है, सब इस DSP के खिलाफ है। अगर DSP की हिमायत में एक भी आदमी होता तो शायद हम अपनी तहरीक को पोस्टपोन कर देते, लेकिन जो इतने हमारी माओ बहनों पर और गरीब मजलूम आवाम पर तशद्दुद किया है और तजल्लुद की है, मैं इसकी पुरजोर लफ्ज़ों में मजम्मत करता हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हिन DSP जे ख़िलाफ़ अॼु टियों ॾींहुं इहो धरना हलनि पिया, सिलसिलो हलनि पिया। तव्हां फिलाई फोरम जी तनज़ीम जेका आहे उन मुकमिल हिन जी हिमायत कई, पहिरें ॾींहं खां वठी असांजी हिमायत आहे। ऐं अॼु बि असांजी फिलाई फोरम जो जेका नौजवान इतिहाद जो आहे सो सॼी नौजवान इतिहाद असांजो गॾु आहे अॼु बि। ऐं इंशाअल्लाह DSP खे जेसीं हटाईंदासीं कोन, जेसीं असांजी नौजवान इतिहाद जो फिलाई फोरम जेकी तनज़ीम आहे इहो इंशाअल्लाह इन में फोरम में गॾु हूंदो। ऐं हर शहर जे माण्हू सां असां इंसाफ़ लाइ नाइंसाफ़ी करणु कॾहिं बि कोन ॾींदासीं, बर्दाश्त करणु कोन ॾींदासीं। DSP न खपे, न खपे, न खपे, गो DSP गो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम किथां सलाम। ॻाल्हायो भाउ, नालो छा आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो नालो कुर्बान अली चौहान ऐं NPCIA जेका आहे डिवीज़न जो वाइस चेयरमैन आहियां। अॼु हिते कीअं आहियो तव्हां? अॼु ई सकरंड वारा गॾु थिया न, सियासी समाजी ऐं मीडिया वारा, त जेको आहे DSP जी जेके नाजाइज़ियूं आहिनि हिन जे करे असां बि ॿुधोसीं त असांखे बि ख़बर पई त भई गॾु थिया न, उन हवाले सां आयासीं त DSP जेको आहे कानून ऐं समाज खे लाचाड़े जेको आहे सो बदमाशी करे रहियो आहे। ऐं माण्हू जेके आहिनि सकरंड जा उनखां बेज़ार आहिनि। माण्हुनि जो ऐं दोस्तनि जो जेको मुतालबो असांजो बि इहो ई आहे त हिनखे फौरी तौर ते हटायो वञे। माना DSP साहिब खे, DSP साहिब जी सकरंड जे अंदरि घणी नाजाइज़ी आहे। उनजो हिकिड़ो कारण इहो ई आहे त हिन 2 हफ़्ता मूंखे पाण माना लोड़ायो हिते, रोज़ घुराईंदो 5 रुपयनि जे करे, तंग थी करे नेठि मूं जेको आहे सो DSP ते, SHO ते, रीडर ते ऐं वॾे मुंशी जी उन्हनि जी बदमाशी खां तंग जी करे जेको आहे हाई कोर्ट करे आयो आहियां। उते बि हिन जी पेशी आहे
ऐं मक़ामी माण्हू जे गॾिया उनजी बदमाशी जे करे त उन हवाले सां असीं बि आया आहियूं त असीं बि दोस्तनि सां मीडिया सां समाजी माण्हुनि सां ऐं सकरनि जे माण्हुनि सां असीं बि गॾु आहियूं भला सकरनि जो शौर थोरो ज़ोर सां ॻाल्हायो न खपे न खपे गिरती हुई दीवार को डीएसपी की गिरती हुई दीवार को जोर से बोलो डीएसपी की गिरती हुई दीवार को A4 JD न्यूज़ में फिलहाल एतिरो ई वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JD न्यूज़।